नाज़िन समाजी तंज़ीम पारां कलोई तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में खजियुनि जे वणनि, कपह, भिंडियुनि, मिर्चनि समेत ॿियनि फसलुनि जी पोखाईअ जो कामयाब तजर्बो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रज़ा हालो। जी रज़ा। शहर आहे थर जिते केतिरे वक़्त खां मौत जो राकास आहे। कॾहिं मासूम ॿारड़ा त कॾहिं वरी मोरनि जहिड़ी सूंह पखी आहे। बुख, बेरोज़गारी, पाणी जी अणहुंद करे मरंदो ई रहंदो आहे। अहिड़े ई खते में जिते समाजी जेके तंज़ीमूं कमु कंदियूं आहिनि, उन्हनि जे भेट में दुआ फाउंडेशन पारां थरपारकर ज़िले जे तालके कलोई में जेको एग्रीकल्चर प्रोग्राम शुरू कयो वियो आहे। अॼु असां हुन एग्रीकल्चर फार्म ते पहुता आहियूं ऐं उहे जेके बि शयूं तव्हांखे असां ॾसींदासीं त दुआ एग्रीकल्चर जे तरफ़ां हिते सोलर प्लेटूं ॾेई करे हिकिड़ो नंढो प्रोजेक्ट शुरू कयो वियो आहे, जंहिंमें ऑस्ट्रेलिया जा ॿिबर आहिनि, ॿिया जेके हिते जेके वण आहिनि उहे वण लॻाया विया आहिनि। गॾोगॾु हिते जेके मक़ामी फसल आहिनि, मिर्च, फुटी सब्जियूं, गिदरो, मेवो जेके बि आहिनि उहे मक़ामी जेके माण्हू आहिनि उन्हनि इन ई पाणी ते दुआ एग्रीकल्चर जे पाणी ते पोखाई कई वई आहे। अचो त हिते मौजूदु दुआ एग्रीकल्चर जो जेको नुमाइंदो आहे हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं हिते जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिन प्रोजेक्ट मां तव्हांखे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे। हितां जा जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेके ग़िज़ाई किल्लत जो शिकार आहिनि, उन्हनि जो जेके ज़रई जेके आबाई ज़मीनूं आहिनि, हिते ज़ाहिर आहे बरसाति खां सवाइ को बि जेको आहे सो ज़रात जो कॉन्सेप्ट कोन हो। दुआ फाउंडेशन अल्हम्दुलिल्लाह उहा वाहिद तंज़ीम आहे जेके हिते जा जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे ज़ेर ज़मीन पाणी जे ज़रिए मुख़्तलिफ़ फसल, जंहिंमें असां जेको आहे सो सब्जियुनि में भिंडी, मेहा, तूरी ऐं जेको आहे सो फसलनि में कणिक, मिर्च ऐं फुटियूं, ऐं उनखां पोइ असां अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कईसीं जेको ही तव्हां हिन वीडियो जे अंदरि ॾिसी सघो था। ही दुआ फाउंडेशन जो बहितरीनु इनिशिएटिव आहे। ये असां आबादी करियूं पिया, को फसल पोखियूं था, मिर्च, को फुटी, को वण, ऐं इन जे करे असांखे वरी हे वण खजी ॾिनी वई आहे, इहा बहितरु आहे। इन जे करे जे हुकूमत तवजा जे करे थर खां कुझु ॾे त मिसकीन माण्हू वीचारा रुली वञी मज़ूरियूं न कनि, पंहिंजे गुज़र सफ़र हिते करे रहनि। दुआ फाउंडेशन जे तरफ़ खां 1 साल पहिरीं जेको ही खजियुनि जा वण ॾिना वियासीं, हींअर फ्रूट बि झलिया अथनि ऐं असां दुआ फाउंडेशन जा थोराइता बि आहियूं ऐं ॿियनि तंज़ीमनि खे बि इहो कमु करणु घुरिजे। दुआ एग्रीकल्चर फार्म जो तव्हां सॼी सूरताल ॾिठी, हिते जे जेके मक़ामी माण्हू हुआ उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, दुआ फाउंडेशन जो जेको मक़ामी नुमाइंदो हुओ हुनजा बि तव्हां वीचार ॿुधा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सहराए थर जंहिंमें हर वक़्तु पाणी जी उड़ान हूंदी आहे, बरसाति न हुअण करे हिते ॾुकार वारी सूरताल हूंदी आहे, त हुकूमत खे घुरिजे त अहिड़ी सतह जा प्रोजेक्ट थर में ॾेई करे हिते जे माण्हुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो वञे, बजाए हिते जा माण्हू जेको ॿाहिरि फैक्ट्रियुनि में रोज़ी था कनि उते अहिड़ा प्रोजेक्ट ॾिना वञनि, खजियुनि जा बाग़ लॻी वञनि त उहे माण्हू हिते ई मज़ूरी करे सघनि।